जैकमाबाद में लेडी पोलियो वर्कर सां मुबैना ज़्यादती केस में अदालत तरफ़ां पोलियो रिपोर्ट अणपूरी करार ॾेई रद्द कई वई। सेशन जज जी अदालत में पाण मुराद नोटिस केस जी ॿुधणीअ दौरान मुतासिर औरत खे पेश कयो वियो। अदालत पुलिस रिपोर्ट अणपूरी करार ॾेई रद्द करे छॾी। ॿीहर पेश करण जो हुकुम ॾेई छॾियो। जज रिमार्क्स ॾिना त DC ऐं SSP पहिरिएं ॾींहुं बयानु ॾिनो त पोलियो वर्कर सां ज़्यादती कोशिश थी। केस रॻो चोरीअ जो दाख़िल थियो। केस में वकील जो चवणु हो त शक आहे त मुबैना ज़्यादती जी शिकार औरत जी जाइ ते ॿिए खे पेश कयो वियो। अदालत वकीलनि जी शक वारी इस्तदा खां पोइ DHO खां पोलियो वर्कर जो 5 सालनि जो रिकॉर्ड तलब करे वरितो। अदालत ॿुधणी 22 सेप्टेम्बर ताईं मुलतवी करे छॾी ऐं DHO ऐं पुलिस खे मुकमल रिपोर्ट पेश करण जो हुकुम ॾिनो वियो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।